खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब खैरपुर में बेवा औरत ऐं संदसि नौजवान न्याणीअ जूं बाअसरनि जीअण जंजाल करे छॾियो। तशदुद करे घर मां बेदख़ल मुतासिरीन जूं मीडिया ॾो दाहूं। बी सेक्शन थाणे जे हद लुकमा जी रहवासी औरत हाकिम ज़ादी ज़ाल मरहूम ग़ुलाम शबीर लाशारी पंहिंजे नौजवान धीअ सुमेरा ख़ातून सां गॾिजी मीडिया ॾो दाहींदे चयो त मुंहिंजे मुड़ुसु ग़ुलाम शबीर लाशारीअ जी ॿी घरवारी संदसि पुटु बिना जवाज़ मुंहिंजे मुड़ुस जी मिल्कियत ते कब्ज़ो करे असांखे घर मां धिका ॾेई कढी छॾियो आहे, जंहिंजे ज़ुल्म ख़िलाफ़ असां बी सेक्शन थाणे वूमेन थाणे ते फ़रियाद कई आहे, पर को बि तदारुक नथो कयो वञे। उल्टो असांखे ख़ामोश रहण जूं मोतमार धमकियूं पिया ॾियनि। हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।